अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि व औलियाए उम्मतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल हबीबुल अमीनुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सिंध जे शायरन जो सरताज सिंध जी सूह हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह ताला ने फरमाए तो भली जायूं माइरूं। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। भली जायूं माइरूं सदे सालिहन महशर जे मैदान में डाजब मिलन तन बन वेचारन ओ जागाई अजाया कया। सुभान अल्लाह। हमद सलात का बाद निहायत ही वाजिबुल एहतराम अजो की हिन महफिल जा अल्लाह जे कामिल वलीय इब्ने वलीय हर किबला साईं मीर मोहम्मद लोहाई रहमतुल्लाह ताला अलैहि जन जी सालियाने उर्स मुबारक दे अज तवा ओरे खां परे खां के मोटरसाइकिल ते के कारन ते के चुंगचिन ते के पंध पंहिंजा कमकार छॾे करे अल्लाह जे वलीअ जे
दावत में अची हाज़िर थिया आहियो। सुभान अल्लाह। वॾिया असां जो सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो टाइम थोरो आहे, आयो परे खां आहियां, पर टाइम खे पंहिंजे नज़र में रखंदे इंशाअल्लाह पंहिंजी जगह वठंदुसि। उन थोरे टाइम जे अंदर अवां मुंहिंजो साथ ॾियो, मुहब्बत सां, इश्क सां, जीअं मूंखां अॻ में असांजे दोस्त तव्हांखे ॿुधायो त सुभान अल्लाह हिते को टैक्स लॻल कोन्हे, का किरोना जी बीमारी कोन्हे, इन करे अवां वॾी आवाज़ सां हथ खणी चओ सुभान अल्लाह। ही अल्लाह जा कामिल वली, सिंध हुजे या हिंद हुजे, कहिड़ो बि दुनिया जो कुंड हुजे, मां अर्ज़ कयां मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग, जॾहिं तुंहिंजे कन ते आवाज़ पवंदो अल्लाह जल सुभानहू जी ज़ात बाबरकात तूं पंहिंजा घरड़ा छॾींदो आ, कम छॾींदो आ, कारूं छॾींदो आ, दुनिया जा सब कम कार छॾे करे अल्लाह जे वलियन जे दावत में हाज़िर थींदो आ। पर याद रखो दुनिया जे दावतन में भी हाज़िर थींदो आ। मां अर्ज़ कयां उते कुछ ॾियणो पवंदो आ। हिते तूं हली आयो आहीं, खाली झोलियूं खणी आयो आहीं, अल्लाह जे ज़ात जे रहमत सां खाली झोलियूं न पर भरे झोलियूं मोटंदे। सुभान अल्लाह। वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह। हिन अल्लाह जे सालिहन कामिलन पंहिंजे राणे रब खे राज़ी कयो। इन करे जेके आयत जा लफ़्ज़ पढ़िया अथम पूरी आयत नाहे। अल्लाह फरमा अल्लाह वलियुल लज़ीना आमनू, अल्लाह दोस्त आहे, अल्लाह यार आहे, अल्लाह मददगार आहे, अल्लाह मेहरबान आहे कंहिंजे मथां जेके मोमिन आहिनि। न चई सुभान अल्लाह। वॾिया असांजो सुभान अल्लाह। जेके मोमिन आहिनि हिननि सॼी ज़िंदगी पंहिंजे राणे रब खे राज़ी कयो आहे। तूं असां दुनिया जे पुठियां हूंदा आहियो, यार दुनिया बि कोन मिलंदी आहे। मां अर्ज़ कयां हिननि दुनिया खे छॾियो आहे त दुनिया हिननि जे पुठियां आहे। असां दुनिया जे पुठियां आहियूं त न दीन आहे न दुनिया आहे। ही उहे अल्लाह जा कामिल थई जन जे लाइ अल्लाह फरमायो त ही मां अल्लाह उन्हनि जो दोस्त आहियां, यार आहियां। हथड़ा ही खणंदा आहिनि, दुआ ही घुरंदा आहिनि, बाॾाईंदा मूंखे ही आहिनि, अखियुनि में गोड़ा ही ॻाढ़ींदा आहिनि। मां करीम रब इन्हनि जा खाली हथड़ा मोटाईंदो न आहियां। सुभान अल्लाह। हज़रत क़िबला साईं हाजी दुल मुराद रहमतुल्लाह अलैहि जेके साईं जन जा वालिद गिरामी हुआ, मशहूर संदन जी करामत आहे। ॾिसो अल्लाह जे कामिलन पंहिंजे राणे रब खे राज़ी कयो आहे त अल्लाह हुननि खां कीअं राज़ी आहे, केतिरो राज़ी आहे, केॾो मेहरबान आहे। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग मशहूर मरूफ करामत आहे। जॾहिं हवाई जहाज़नि जो अञा सिस्टम कोन हो, हवाई जहाज़ अञा ज़मीन आसमान जे दरमियान में परवाज़ करण लॻा कोन हुया। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो क़िबला साईं हाजी साहब जन हज जे इरादे सां हितां निकिता। संदन जे मुबारक हथ में हमेशा लठ मुबारक होंदी ही, डंडो मुबारक होंदो हो। एयरपोर्ट ते पहुता त साईं के फरमायो त साईं अवां जी त वीज़ा लगी कोन्हे। पाण फरमायूं त असां मिटन खां, माइटन खां, बचड़न खां, घर वारन खां, मुरीदन खां, अक़ीदतमंदन खां, सभिनी खां मोकलाए पहुता आहियूं। हाणे फ़कीर मोटंदो कोन। चओ सुभान अल्लाह। फ़कीर मोटंदो कोन। तव्हां पंहिंजे जहाज़ में सफ़र कयो, मां पंहिंजे जहाज़ में सफ़र थो कयां। चओ सुभान अल्लाह।
ही थी अल्लाह वारन जो कमाल जे जल मदीने वारे साईं फरमाए इत्तकू मिन फिरासतिल मुमिन फइन्नहु यनजुर बिनूरिल्लाह डिजो डिजो मोमिन जी नूरे नज़र खां जॾहिं उहो ॾिसंदो आहे त उन जे नज़रुनि में अल्लाह जो कमाल हूंदो आहे। सुभान अल्लाह। अॼु तुंहिंजी मोबाइल हिते वेठो आहे वो टच मोबाइल हुजई सादी मोबाइल हुजई बटन लगाई तो दोस्त भावा मित्र माइट सऊदिया दुनिया जे कंहिं बि कुंड कोने में आहे तू मोबाइल सां हितां अस्सलाम अलैकुम चवी थो उतां उन जो जवाब तोखे मिले थो हाल अहवाल मिलई थो ही साइंस तुंहिंजी अॼु तरक़ी कई आहे पर 1400 साल मदीने वारे साईं इन जी अॻ में ई खुशखबरी ॾेई छॾी हुई। सुभान अल्लाह। तो सुभान अल्लाह वॾिया असां तो सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त बुजुर्ग त मूं पे अर्ज़ कयो क़िबला साईं जन पंहिंजे लठ मुबारक खे डंडे मुबारक खे स्वार थी समुंड जे हवाले थिया पाण फरमाए हल मुंहिंजा जहाज़ चओ सुभान अल्लाह हल मुंहिंजा जहाज़ हो हवा हो बहरी जहाज़ हले पियो हेॾा साईं पंहिंजे डंडे मुबारक ते सवार हल पाणीअ में हले पियो जे बहरी जहाज़ पोइते आहे साईं जो जहाज़ अॻिते आहे पोयां पायलट रड़ियूं पिया कनि ओ साईं महिरबानी कर आख़िरकार मिनथूं कयूं मेड़ियूं कयो क़िबला साईं जन खे जहाज़ में सवार कयो मां अर्ज़ कयो इहे थी अल्लाह जा दोस्त इहे थी अल्लाह जा प्यारा इहे थी अल्लाह जा दोस्त इहे थी अल्लाह जा वली जंहिंजे लाइ अल्लाह फरमाए थो त मां इन्हनि जो दोस्त आहियां। क़िबला साईं मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जन खां हिकिड़ो फ़कीर आयो अदा मां अर्ज़ कया ही अल्लाह जा सालिह बाना हमेशह वुज़ू जी हालत में रहंदा थी हमेशह वुज़ू जी हालत में तहज्जुद गुज़ार ऐं गॾो गॾु संदन जी मुबारक ज़ुबान ते अल्लाह जे महबूब नबी जे मथां दुरूद ऐं सलाम जी झूंगार हूंदी आहे घर में हुजनि किथे बि हुजनि संदन जी ज़ुबान ते अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जे महबूब जे मथां ज़िक्र जी झूंगार हूंदी आहे। क़िबला साईं मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जंहिंजे सालियाने उर्स मुबारक में तूं आयो आहे मां बि परे खां हली आयो आहियां मां आयो न आहियां पर मूंखे अल्लाह जे वलीअ घुरायो छो जो घुर खां सवा कमु ठहंदो ई न आहे घुर खां सवा कमु ठहंदो ई न आहे जेसी ताईं भली तूं करोड़नि जो मालिक हुजो जेसी ताईं अल्लाह जो महबूब नबी न चाहींदो त मुंहिंजो उम्मती मुंहिंजे गुंबदे ख़िज़रा जो दीदार न करणु अचे तेसी ताईं तूं गुंबदे ख़िज़रा जो दीदार न करे सघंदे। क़िबला साईं मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो फ़कीर आयो चई साईं यासीन शरीफ़ जो अमल ॾियो छा जो अदा यासीन शरीफ़ जो सुभान अल्लाह ही अल्लाह जा सालिह बाना आमिल बाना कामिल बाना यासीन शरीफ़ जो अमल ॾियो पाण फरमाए पुट यासीन जो अमल छा कंदे इसरार कई प्यारो बि हुयो सादड़ो बि हुयो सनन जे मथां रहम अची वियो पाण फरमायो यासीन शरीफ़ जो अमल जो जेको आहे सो हुन जी ज़कात हूंदी आहे इन्हीअ करे अवां ज़कात ॾियो या जेकॾहिं तव्हां खां ज़कात जे बारे में केरु पुछा करे त तव्हां उनखे इहो ॿुधाइजो त असांजी ज़कात लोढ़े वारनि साईं जन कढी छॾी आहे। हर अमल जी ज़कात हूंदी आहे क़ुरान जो हाफ़िज़ आहे जेकॾहिं क़ुरान उन जो पको आहे उन जी ज़कात हूंदी आहे हर अमल जी ज़कात हूंदी आहे ही अल्लाह जा सालिह बाना तॾहिं त भिटाई साहब फरमायो त अहिड़ियूं मारियूं भली दुनिया में बार बार जनम वठनि भली जायूं मायूं सदे सालिहन माशर जे मैदान में डाज बि मिलन तन बिन वेचारन ओ जागाई अजाया कया
अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल सुबहानो मो गुनहगार जे अचण खे अवां जे अचण खे अल्लाह जे सालिहन बाहनन जे सदके में कबूल मंजूर फरमाए। रब्बुल आलमीन जल्ल शानो जेको असां खे ता सबक मिले उन सबक खे दिल सां वंडाए उन जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।